पाण मौजूद आहियूं एहसान भुरगड़ी जे फार्म हाउस ते। ही ढगा आहिनि, वहड़ा आहिनि ऐं हिन में मुख़्तलिफ़ क़िस्म जा नसुल आहिनि। हिन पासे ही ऑस्ट्रेलियल आहिनि ऐं ही जेके तव्हां ॾिसो था वहड़ा, इनमें गुलाबी बि आहिनि, हिननि में गुलाबी बि आहिनि। ऐं कांकर जी नस्ल पाण हिन खां पुछूं था, भाॻियो आहे असांजो बहितरीनु भाॻियो आहे तालिब चांडियो त हिन में कहिड़े कहिड़े नसुल जा वहड़ा आहिनि ऐं हिन जी क़ीमत छा आहे, घणे थो वञे। जी साईं। साईं हीअ रईस एहसान अली ख़ान भुरगड़ी जो वाड़ो आहे, जेको मोहसिन ख़ान जो वॾो भाउ आहे। पहिरियां पाण मोहसिन ख़ान जे वाड़े में हुआसीं। हिन में मुख़्तलिफ़ वैरायटियूं आहिनि। हाणे हिन में ई गुलाबी बीठा आहिनि, हीअ वरी गुलाबी आहिनि, हीअ जेके साम्हूं बीठो आहे वाइट वारो, ऐं हो जेके कलर वारा बीठा आहिनि कुझु ब्राह्मण बीठा आहिनि। हीअ जेके कारे कलर में वॾनि सिंगनि वारा आहिनि, इहे कंकर जी नस्ल जा आहिनि थरी। ते टे चारि वैरायटियूं हिते बीठल आहिनि, ब्राह्मण वैरायटी जा पोइ ॿ बीठा आहिनि परियां। त हीअ गोश्त जे हिसाब सां इन जो विकिरो बि थींदो आहे। के भाॻिया वरी हीअ जेके कंकरेज वारा आहिनि, इहे पंहिंजे नस्ल जे ख़ातिर हिनखे सानी तौरु बि खणी वेंदा आहिनि। सो हीअ मुख़्तलिफ़ वैरायटियूं आहिनि ऐं मुख़्तलिफ़ क़ीमत वेंदा आहिनि। 4 लख खां 5 लख ताईं, 8 लख ताईं बि हिन हीअ विकिरो कंदो आहे। हीअ उहो माल आहे जेको अॻी साल खपंदो, हाणे जेको ईद ईंदी 2 महीननि खां पोइ उन में ई खपंदो, खणी वेंदो। त हीअ इन जो हिकिड़ो। अच्छा, हाणे ई जॾहिं उज़ई जी ईद ते खपाईंदो जी जी त फ़र्ज़ु कयो हीउ जेको गुलाबी वहड़ो बीठो आहे, जी, इहो अंदाज़नि केसि ताईं वेंदुसि? इहो हीअ त अञा नंढो आहे। हा पहिरियों जेको बीठो आहे इहो 4 लख ताईं, 4.5। हू जेको परियां बीठो आहे ॾिसो पिया, उहो वाइट वारो, हा हा वाइट वारो, इहो 4-5 लख करे वेंदो। 4-5 लख जी करे जी वेंदो। सही। इन जी एज घणी हूंदी हींअर? इहो क़रीबन 2 साल जो हूंदो, 2 साल। 24 महीननि जो हूंदो। सही सही। हू हू अथसि बीठल, हू हिन में हिन वटि परियां जेके बीठियूं आहे कुझु फ्रीज़न आहिनि, हा ऐं कुझु ऑस्ट्रेलियन आहिनि, कुझु फ्रीज़न आहिनि, क्रास आहिनि। ब्राह्मण ॾींदो आहे पोइ मुख़्तलिफ़ वहिड़ा थी वेंदा आहिनि। तव्हां ॾिसो हिन जी बॉडी ऐं वेट ॾिसो। हाणे हीअ बीठो आहे, ॾिसो हीअ बुल आहे, हीअ बुल बीठो आहे, हीअ कांकर जी नस्ल जो बुल आहे। ॾिसो हू 4-5-7 बीठा आहिनि, इहे सभई साॻी नस्ल जा आहिनि। हिननि जा सिंगनि जा खोपा लाहे छॾिबा जॾहिं थोरा 12 महीने थींदा त पोइ थुल्हा सिंग, इहा निशानी आहे ख़ासि। सही। जेको सिंग तव्हां ॾिसो पिया न, इहो इन जी ख़ासि निशानी आहे। हिकिड़ो हीअ बीठो आहे अंदरि कांकर ॾिसो, तमामु सॻो आहे। इहो पोइ पासे बीठो जी आहे। जी आहे बीठो आहे। त दोस्तो, हाणे हीअ तव्हां जेका मुख़्तसिर वीडियो आहे तव्हां ॾिठी। हाणे हीअ एहसान भुरगड़ी जेको हिते यूनियन काउंसिल जो चेयरमैन बि आहे, यूसी जो डिस्ट्रिक्ट जो मेंबर आहे। हा डिस्ट्रिक्ट काउंसिल जो मेंबर बि आहे, ऐं हुनजो हीउ गउन वारो पोर्शन आहे। हुन वटि ॿियो माल बि आहे, पर हीअ छेला आहिनि ऐं बहितरीनु सिंध जी कुंडी में जेका दोसू जत वटि हुई, उहा ई साॻी मेयूं हिन वटि। हाणे त शायदि दोसू वटि वीचारो वटि घटि मेयूं आहिनि, पर हीअ हिन वक़्तु पूरी ऑल ओवर थ्रू आउट सिंध में नंबर 1 ते आहे। थ्रू आउट सिंध इहो वसूख सां चौपाई माल मां फ़ाइदो केतिरो हासिलु करे सघिजे ऐं इन मां छा? ॾिसो ही 4-5 हिन रखिया आहिनि। हिकिड़ो त हिन जो खीरु वञे थो तक़रीबन को हिन जो हफ़्तो 4 लख खां मथे वञे थो खीरु। हा खीरु। ऐं उनखे अलावा जेको विकिरो आहे, हिन जूं इंतिहाई नस्लाइती मेयूं आहिनि जेका नंढड़ी पाॾी 10 लखे। गऊं बि 6 लखे 7 लखे ताईं गऊं कोन ॾींदो आहे। हुनजो गवाह आहियां, माना विटनेस आहियां, ऐनी शाहिद कोन ॾींदो आहे। जिते जिते छो जो हिन चूंड माल वरितो हो, हिन पहिरियां शौक़ु कयो, पोइ उनखे हिन कन्वर्ट कयो कारोबार में। हाणे हिन जा 2 कम हलनि था, छो जो इन करे थी मशहूरु आहे। हाणे सालियानो हिन जो जेको फार्म हाउस आहे, अंदाज़नि केतिरो जेको आहे सो हिन जो फ़ाइदो थो ॾे? मुंहिंजे ख़्याल में 5 करोड़ खनि जो हूंदो। 5 करोड़ सालियानो? जी हा, जी हा। 5 करोड़ सालियानो? जी हा। इहो शायदि आउं घटि पियो ॿुधायां, मिनिमम पियो ॿुधायां, मैक्सिमम कोन पियो ॿुधायां, मिनिमम पियो ॿुधायां। जे धणी पाण हुजे, हाणे हिन वक़्तु वेला करबला मौला, धणी पाण हुजे त पाण खे वधीक अथंटिक ख़बर पए। पोइ बि हुनजो हिकिड़ो वेठो आहे जेको हिनजो सुपरविजन करे थो, उन खे क्लियर ख़बर हूंदी। सही। नबी बख़्श नालो अथसि। दोस्तो, हाणे तव्हां ॿुधो त 5 करोड़ सालियाना चौपाई माल मां हीअ हमराह कमाए थो। सो बि कुझु हिन तरह असांखे तालिब ॿुधायो त जेके अंदाज़नि आउं चवां थो त 5 करोड़ आहे, पर उनखां वधीक हू सरमायो कमाए थो। ऐं हिन वटि हर तरह जो माल आहे। अचो त वरी पोइ पाण ॿिए पोर्शन में ॾिसूं था। तंहिं करे तव्हां जेके बि ज़राअत सां तालुक़ु रखो था, ज़मीनूं रखो था, हाणे फ़सुलनि जो असांखे उहा प्रोडक्शन कोन थी मिले, त उनजे करे इहो तमामु ज़रूरी आहे त असां जेको आहे सो चौपायो माल, उन चौपाए माल जी असीं प्रोडक्शन शुरू करियूं ऐं असीं चौपायो माल धारियूं। अचो त हाणे पाण हुनजे ॿिए पोर्शन ॾांहुं हलूं था।
दोस्तों ही अवां मेहूं ॾिसी रहिया आहियो ऐं कि गुलाब रसूल भरे पियो मुख़्तलिफ़ वठी नस्लनि रखंदो, जूं पाण मेहूं वॾो शेड ठारायो आहिनि, किरो खण ख़र्च करे। ॿिया मुख़्तलिफ़ नस्ल आहिनि ऐं निहायती शानदार मेहूं आहिनि। उनजो मैनेजर ही हले पियो माल में पाण उन सां ही हिते सुपर विझी था हे रिढूं रिढूं विझो वञे पोइ साईं वञनि छा थो ॿुधाए हले वठी वञे मिंट में मेहूं लॻे। ठीकु आहे रिढूं वञनि थियूं ख़ैर रसूल पाल जेका जन की थियूं। ॻाल्हि ॻाल्हि आहे, काफ़ी आहे जेका काफ़ी आहे जेको पाण रिकॉर्ड कयो आहे न। हाणे मूंखे थोरो साईं तव्हां सम्झायो जी हा त हिते कहिड़ो कहिड़ो नस्ल आहे मेहनि जो? साईं बनी नस्ल आहे मेन जो। कहिड़ो आहे बनी? साईं हे बि थियूं बनी सही नस्ल जूं सभु कच्छ भुज जूं। कच्छ भुज जूं। जी हा अच्छा कुंडियूं बि आहिनि? ना कुंडी न आहे। कुंडी न आहे। जी न अच्छा हाणे फ़र्ज़ु कयो हीअ मेह असां जेकॾहिं ख़रीद कयूं त अंदाज़नि हिन जी घणी क़ीमत बीहंदी? साईं मुख़्तलिफ़ रेटनि में जा मेहन ते आहे। जी यार ही में 25-30 लख जी आहे, ही 40 लख जी घुरिजी वई आहे पर साहब ॾिनी न आहे। 40 लखनि में बि नथो ॾे हीअ में जी हा ऐं हीअ 25-30 लख रुपया? जी हा वाह वाह मतिलबु त तव्हां पैगाम कहिड़ो ॾींदो त सिंध जे माण्हुनि खे चौपाए माल धारणु खपे, जी हा उन मां तमामु सही हिकिड़ो मुनाफ़ो आहे माल में। मुनाफ़ो आहे। जी हा चौपाई माल में जेके ज़री ज़मीनूं आहिनि उन में हाणे एतिरो मुनाफ़ो न रहियो आहे ऐं माल में मुनाफ़ो आहे तक़रीबन। सही। जी हा तव्हांजो नालो छा आहे? नालो मुंहिंजो नबी बख़्श। तव्हां संभालियो था हीउ जी सॼो हा सॼो हीउ सिस्टम? अंदाज़नि केतिरियूं मेहूं थींदियूं? साईं मेहूं ढगियूं असां वटि 300 जानवर आहिनि ऐं रिढ बकरी अलॻि आहे। रिढ बकरी अकेला जी हा, अलॻि आहे। जी हा। अच्छा बकरियूं अंदाज़नि केतिरियूं थींदियूं? 150 बकरियूं आहिनि, 150 रिढा, 100 छेला आहिनि। 100 छेला आहिनि। जी हा। छेला तव्हां उज़ही ते जी खपाईंदा? हा जी हा उज़ही ते होॾे खपाईंदा। सही सही महिरबानी तव्हांजी। दोस्तो ही तव्हां सॼो ॾिसो पिया मंज़र, हीउ चौपाए माला फार्म हाउस आहे, एहसान भुरगड़ी जो फार्म हाउस आहे ऐं हीअ मेहूं आहिनि मुख़्तलिफ़ नस्लनि जूं जिथे 40 लख रुपया मेह जो अघु हुजे ऐं सुठे नस्ल जी हाणे हिन जे लाइ 40 लख रुपए ते बि नथो ॾिए। तव्हां अंदाज़ो कयो त हिकिड़ी मेह 40 लख रुपया जेकॾहिं तव्हांखे ॾेई सघे थी त पोइ तव्हांखे ॿियो कहिड़ो कारोबार करणु खपे। हीअ तमामु वॾियूं अहम ॻाल्हियूं आहिनि जेके असांखे सम्झणु घुरिजनि। हुन पासे परियां ढगियूं बीठियूं आहिनि, हीअ मेहूं भटारियूं आहिनि ऐं हीअ सॼो चौपाए माल जो हिकिड़ो सिस्टम आहे। हुन शेड ठाहिया आहिनि, ज़बरदस्त नमूने सां शेड ठहियल आहिनि ऐं अरबपती आहे ऐं माल मां थियो आहे। हैरत जी ॻाल्हि इहा आहे त हीउ माल मां थियो आहे। मूंखे उमेदु आहे त रूमी गोट फार्म असां ही विज़िट पिया कयूं, मुख़्तलिफ़ गोट फार्म उन्हनि जो सॼो ॾिसूं पिया त जीअं असां सम्झी बि सघूं, सिखी बि सघूं ऐं अव्हां ताईं बि उनजो पैगाम पहुचाए सघूं। सो उमेदु आहे तव्हां चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा ऐं उन सां गॾो गॾु कमेंट करे सुवाल बि कंदा। तव्हांजी वॾी महिरबानी।